إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد وورث سليمان داود وقال يا أيها الناس علمنا منطق الطير وأوتينا من كل شيء إن هذا لهو الفضل المبين हर किस्म जी हमद ऐं सना वॾाई वाखाण किबरियाई अज़मत ऐं जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरक खे जुगाए जेको इन समूरी कायनात जो अकेलो ख़ालिक मालिक राज़िक वहदहु ला शरीक माबूद बरक आहे उन खां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब
दुरूद सलाम हुजन इमामुल अंबिया इमामुल अतकिया इमाम हुदा खातमुर रसूल व खातमुन नबिय्यीन इमाम मुज्तबा अहमद मुस्तफ़ा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजे ज़ाते मुक़द्दस ते जंहिंखे अल्लाह रब्बुल अल्लामुल गुयूब व सत्तारुल उयूब इन पूरी कायनात जले रहबर व रहनुमा हादी मुर्शिद रहमत लिल आलमीन बनाए करे मबूस फरमायो। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जे खुतबा जुमअतुल मुबारक जो उन्वान अल्लाह रब्बुल आलमीन जे बुरगुज़ीदा पैगंबर अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जिन मजा हिकड़े नबी हिकड़े पैगंबर हिकड़े रसूल हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे बारे में या उनकी सीरत ते मुश्तमिल व मबनी आ। अल्लाह साईं खां दुआ है त अल्लाह साईं मुखे अवां के हर बुधंदड़ मुसलमान के गौर फिक्र करण समझण पंजी इस्लाह करण की तौफीक अता फरमाए। वाजिबुल एहतराम बुजुर्गो नौजवानो मोहतरमा मायरो भेनरो, अल्लाह साईं अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम छो मुकर्रर कया, उहे छाजे लाइ मोकिलिया, उन्हनि जे मोकिलण जो मकसद छा हुयो। अल्लाह रब्बुल आलमीन इंसान के पैदा कयो, जिन्न के पैदा कयई, मखलूकात के पैदा कयई, पोइ रब्बुल आलमीन अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम सिर्फ इंसानी मखलूक मझा चूंडिया। इंसानी मखलूक के अल्लाह साईं समूरे सभिनी मखलूकनि ते वॾी फ़ौक़ियत, वॾो शर्फ, वॾी इज़त ॾिनी आहे। अल्लाह साईं अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मोकिलिया ईअं जे लाइ त वञनि मुंहिंजे ॿारनि खे बार बार इहा ॻाल्हि यादि ॾियारिन त तव्हां आलम अरवाह में पंहिंजे ख़ालिक, पंहिंजे मालिक, पंहिंजे राज़िक, पंहिंजे रब करीम अरहमुर राहिमीन रब्बुल आलमीन सां हिकु वाइदो करे आया आहियो। उहो वाइदो यादि ॾियारण जे लाइ, बार बार इंसान के तवज्जो ॾियारण जे लाइ रब्बुल आलमीन अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मोकिलिया। ऐं इहा बि इंसान जी हिकु वॾी खुश नसीबी आहे जो अल्लाह सां पैदा कयो ऐं दुनिया में ईअं छॾे कोन ॾिनई त पंहिंजी ज़िंदगी बसि छुड़वागी सां गुज़ारियो, जीअं तव्हांजो मन चवे, जीअं तव्हांजी दिलि चवे, जीअं तव्हांजो ज़हन चवे, जीअं अव्हांजो मुआशिरो चवे, जीअं अव्हांजा दोस्त चवनि, जीअं अव्हांजा दोस्त अहबाब ऐं दुनिया चवे, ईअं ज़िंदगी गुज़ारियो न। अल्लाह साईं जिथे इंसान के ख़ल्क़त में, पैदाइश में समूरी मखलूकात जे मथां फ़ज़ीलत ऐं फ़ौक़ियत ॾिनी आहे, ईअं ज़िंदगी गुज़ारण में बि अल्लाह रब्बुल आलमीन इंसान के वॾी फ़ौक़ियत, वॾी इज़त ऐं अज़मत ॾिनी आहे त हज़रत इंसान तुंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो जेको मामिलो आहे समूरी मखलूकात खां हटी करे आहे। तुंहिंजी ज़िंदगी जे मामलात जा जेके बि कानून, क़ाइदा, ज़वाबित आहिनि, समूरे मखलूकात ते फ़ौक़ियत रखनि था। जियां खलकत में, जिन्स में, पैदाइश में इज्जत ऐं फ़ौक़ियत ऐं मर्तबो ऐं बुलंदी ॾिनल आहे, ईअं इंसान के मामलात में भी इज्जत ॾिनल आहे। अल्लाह रब्बुल आलमीन अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मोकिलिया। आलम अरवाह में कहिड़ो वाइदो करे आयासीं, आहे कंहिंखे यादि? विसारे वेठा आहियूं। अल्लाह साईं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बारे में सूरत निसा 6 सिपारो आहे, फरमाई त मूं रसूल इन जे करे मोकिलियो, आख़िरी पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम इन जे लाइ मोकिलियो जीअं त मूं रब वटि माण्हुनि जी जेका हुज्जत पेश थिए आहे न उहा ख़त्म करे छॾियां। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो
हुज्जत ख़त्म थी वई हली। हाणे रसूल हिदायत वारो कामयाबी वारो आलम अरवाह में थियल वाइदो यादि ॾियारियो आहे। हाणे जेको सम्झंदो पढ़ंदो उन वाइदे जी पासदारी कंदो वफ़ादारी कंदो फरमाई फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा, उहो वॾी कामयाबी जो मालिक आहे। पर जेकॾहिं पुठ फेरियई पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियई अल्लाह रसूल जी चवणी खे का इज़त कान ॾिनई त पोइ फ़क़द ख़सीर ख़ुसरान मुबीना, उहो वॾी तबाही बर्बादी में पइजी वियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर खे मोकिले करे हुज्जत ख़त्म करे छॾी आहे। हींअर असां मुस्लमान रट लॻाईंदा आहियूं अल्लाह तौफ़ीक़ ॾींदो, अल्लाह हिदायत ॾींदो, अल्लाह हिदायत ॾींदो। इहो वॾो ज़ुल्म आहे। इहो माना अञा अल्लाह वटि तव्हां हुज्जत पेश कयो वेठा आहियो। रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर खे हिदायत चयो आहे। रब्बुल आलमीन हिन क़ुरान पाक खे हिदायत चयो आहे। इहे ॿई हिदायतूं असां वटि पहुची वयूं। उन खां बाद में जेकॾहिं असां में कमी आहे, कोताही आहे, ऐब आहे, गुनाह आहे त पोइ इहा असांजी पंहिंजी ग़लती आहे। रब जे तरफ़ां हिदायत ऐं हुज्जत पहुची वई आहे। फरमाई अल्लाहु यदउ इला दारिस सलाम व यहदी मन यशाउ इला सिरातिम मुस्तकीम। रब्बुल आलमीन हर वक़्त अल्लाह जी या पुकार आहे, या दावत आहे, यो ऐलान आहे, यो सॾड़ो आहे। अचो सलामती वारे घर जी तरफ़, अचो कामयाबी वारे घर जी तरफ़, अचो रब्बुल आलमीन जे रज़ा ऐं रब्बुल आलमीन जे बरकत वारे घर ऐं दर जी तरफ़। फरमाई यहदी मन यशाउ इला सिरातिम मुस्तकीम। जेको बि रब्बुल आलमीन जो सॾड़ो क़बूल करे अल्लाह रब्बुल आलमीन वटि हली आयो, पोइ रब्बुल आलमीन उन जे लाइ हिदायत जा रस्ता हमवार करे छॾींदो आहे, रस्ता साफ़ करे छॾींदो आहे, दिलियूं साफ़ करे छॾींदो आहे। ज़हन ऐं दिलियूं जेके गुनाहनि जी आलूदगी सां कटिया पिया आहिनि, भरिया पिया आहिनि, ज़ंगिया पिया आहिनि, सभु रब्बुल आलमीन साफ़ करे छॾींदो आहे। इला सिरातिम मुस्तकीम, सिधी राह ॾेखारे छॾींदो आहे। वल्लज़ीन जाहदू फीना लनहदियन्नहुम सुबुलना व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन। ये अल्लाह रब्बुल आलमीन जो कुरान आहे, सूरतुल अनकबूत आखिरी आयत करीमा। फरमायो हे माण्हू जेके मूं रब्बुल आलमीन ताणी पहुचण जे लाइ, मूं रब्बुल आलमीन जे ॿुधायल राह ऐं रस्ते ताणी पहुचण जे लाइ जेके कोशिशूं कावशूं कंदा आहिनि, जेके छानबीन कंदा आहिनि, परख हासिल कंदा आहिनि, इल्म हासिल कंदा आहिनि, तहक़ीक़ करे मूं रब्बुल आलमीन जे ॿुधायल रस्ते ताणी पहुचंदा आहिनि। फरमाई लनहदियन्नहुम सुबुलना, ऐं रब्बुल आलमीन उन जे लाइ रस्ता साफ़ करे छॾींदो आहे, उहो सिधी राह ताणी पहुची वेंदो आहे। व इन्नल्लाह लमअल मुहसिनीन, बेशक रब जो साथ, रब जी कुर्बत, रब जी रहमत, रब जी जेका बरकत आहे उहा गुनहगार सां न, उहा बागी सां न, उहा आयाशी फ़ाशी सां न, उहा मुनाफ़िक़ ऐं काफ़िर सां गॾु न, उन्हनि सां जेके रब्बुल आलमीन जी रज़ा जे लाइ नेकियूं कंदा रहंदा आहिनि, नेक थी करे पंहिंजे लाइ बि नेकियूं त ॿियनि सां बि भला थी करे रहंदा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि सां गॾु आहे। फरमाई हिदायत उनखे ॾींदो आहे जेको हिदायत जो तालिब हूंदो आहे, जेको हिदायत जी तड़प रखंदड़ हूंदो आहे। जेको बि इंसान दुनियावी सम्झ जे लाइ मिसाल खोड़ आहिनि, ॻाल्हियूं जाम आहिनि। दुनिया में बि जेका बि शइ इंसान खे घुर्ज हूंदी आहे न, जंहिं शइ जी तलब ऐं तड़प हूंदी आहे, इंसान पाण अॻिभरो थी उनखे हासिल करण जी कोशिशि कंदो आहे, पोइ मिलंदी आहे। ईअं कंहिंखे घर वेठे कंहिंखे खट ते मिली आहे का शइ, जेसी ताणी कोशिश न कंदो, काविश न कंदो, घुर्ज न कंदो, तेसी ताणी उहा शइ कान मिलंदी। त पोइ छा अल्लाह जो दीन एॾो सस्तो आहे? अल्लाह जी जन्नत एॾी सस्ती आहे? जिंदगी गुज़ारियूं जानवरनि खां बि वियल ऐं बदतर जिंदगी, ऐं हलिया वञूं जन्नत में। केॾी वॾी ना इंसाफ़ाना ॻाल्हि आहे, केॾो वॾो ज़ुल्म ऐं जबर आहे। अल्लाह जे कानून सां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कुर्बानियुनि सां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी दीन सां, ही पैगंबर जेके आया इंसान के खबरदार करण जे लाइ आया। इंसान खबरदार थी, रब जो बागी न थी जा। तो में ताक़त केड़ी आहे? इंसान बर्दाश्त केड़ी आहे? तई मथे जो सूर थियो, हमरा ढबी ढेर लगो पियो आहे, बुखार थियो आहे, 15-15 20 ॾांहुं सवड़ मां ॿाहिरि निकिरण लाइ तयार कोन्हे, कंडो तो लॻे त पेर ॿधियो, हमरा खट ते वेठो आहे। ही इंसान जी ताक़त आहे। वरी इंसान जी वॾाई ॾिसो, इंसान जी वरी अयाशी फ़ाशी ॾिसो, चवंदो त जहिड़ो सिज ई मूला उभरे पियो, मूला लहे पियो, आऊं न हुजां त
मोबाइल हलाए ॾिसो न, फेसबुक हलाए ॾिसो न, पोइ वरी ॾिसो नौजवाननि जा नखरा, नौजवाननि जो सेल्फियूं ऐं कमेंट उन्हनि जा पढ़ो। हल भणा बस फरिश्ता मुंतज़िर बीठा आहिनि केॾी महिल थी सेल्फी अचे। हरू भरू कंहिं नंढड़े जी सेल्फी कढे जे ही मुंहिंजो फिलाणो आहे, ही मुंहिंजो फिलाणो आहे, ही मुंहिंजो फिलाणो आहे, ही मुंहिंजो दोस्त आहे। इन शइ जी कहिड़ी ज़रूरत आहे? हा इहा कॾहिं सेल्फी कढी आहे त मुंहिंजे पुट क़ुरान पाक नाज़रा मुकम्मल कयो आहे। कराची होटल वारो बुज़ुर्गो मोहतरमा मायरो भेनरो, कॾहिं इहा सेल्फी कढी आहे या इन सेल्फी ने फोटो जी कॾहिं ख़वाहिश कई आहे, कोशिशो काविश कई आहे त मुंहिंजो पुट मुंहिंजी नंढड़ी हाफ़िला ते आऊं सेल्फी कढे दुनिया वारनि खे ॿुधायां त इहो शर्फ़ असांखे हासिल थियो आहे। कॾहिं इहा सेल्फी कढी आहे त मुंहिंजो पुट आलिम थियो आहे, मुंहिंजो पुट हाफ़िज़ थियो आहे, मुंहिंजो पुट नमाज़ बि पढ़ा। इहे सेल्फियूं कढियूं आहिनि रुलण पिनण आयाशी फाशी गुनाह दुनिया जे रंगनि वारी हर जहान उते पियो आहे। कॾहिं इहा नंढड़ी वीडियो भरे मोकिली आहे त मुंहिंजे नंढड़े सुम्हण जी दुआ पढ़ी करे सुतो आहे। कॾहिं इहा सेल्फी कढी आहे उथण शर्त बिस्मिल्लाह पढ़ी आहे। कॾहिं इहा सेल्फी कढी आहे त मानी खाइण महिल बिस्मिल्लाह पढ़ण महिल आदाब नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुताबिक़ इहो काम खुराक। पर जॾहिं वॾड़नि जा ई कम लथा पिया आहिनि, माउ पीउ में इहा तालीम तरबियत कान्हे का त पोइ औलाद धूड़ सुधरंदी, औलाद ते छा रहम थींदो? त फरमाई ही जेके अंबिया आया ख़बरदार करण जे लाइ, कहिड़ी ख़बरदारी? सभ खां पहिरियां आलम अरवाह में अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी खां इहो वाइदो वरितो, अलस्तु बिरब्बिकुम, छाऊं तव्हांजो रब न आहियां? छाऊं तव्हांजो पालनहार न आहियां? छाऊं तव्हांजो महबूद न आहियां? छाऊं तव्हांजो ख़ालिक न आहियां? छाऊं तव्हांजो मालिक न आहियां? छा मूं सां गॾु केरु शरीक आहे? छा आऊं हाजत रवा न आहियां? मुश्किल कुशा न आहियां? छा मुंहिंजे दर खां अलावा ॿिए पासे तव्हांजा मसइला हल थींदा? अल्लाह ताला जे क़ुरान में जेको वाइदो, इहे समूरा मफ़हूम इन इक़रार में अचनि था। कहिड़ो जवाब हो? अल्लाह अकबर, भला व रब्बिना, असांजा रब करीम छो न, तूं ई आहीं असांजो सभु कुझु, तोखां सवाइ असीं अधूरा आहियूं। रब्बुल आलमीन अॻिते फरमायो हा किथे ईअं न थिए, पोइ दुनिया में वरी जेॾी महिल वञो पोइ तव्हांखे औलाद जी ज़रूरत पवे त मूंखे छॾे ॾे वरी ॿियनि जा दरवाज़ा वॼायो, ऐं रब तव्हांखे औलाद ॾियां, पोइ वरी औलाद थियण खां पोइ तव्हां शिरक करे छॾियो, फिलाणे ॾिनो आहे, फिलाणे ॾिनो आहे, फिलाणे ॾिनो आहे, फिलाणे ॾिनो आहे, ऐं फिलाणा 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 जेके पाण मरी विया हलियासीं उनखे औलाद ई कोन। शाह उस्मान कलंदर सेवण वारो उनखे औलाद हो? खणो दुनिया जी तारीख़, को कूड़ी का ॻाल्हि लिखी अचो न, हालांकि हिन जे बारे में जेको कुझु लिखियल आहे उहो तक़रीबन ग़लति ऐं कूड़ लिखियल आहे। भला अहिड़ी का कूड़ी कहाणी को किस्सो खणी अचो त शाह कलंदर खे घणा पुट हुआ, घणियूं न्याणियूं, अॼु राजनि खे ज़ालूं बि ॾिए पियो, राजनि खे महबूब मिलाए पियो, राजनि खे पुट बि ॾिए पियो, राजनि खे मुड़ुस बि ॾिए पियो। ही कहिड़ी जेहालत आहे? आलम अरवाह में चयो त अल्लाह तूं ई सभु कुझु असांजो कंदे। भला शाह लतीफ़ खे को पुट हुयो, केरु ॿुधाईंदो? शाह लतीफ़ शादी करण खे केरु ॿुधाईंदो? एतिरे क़दुर असां मुसलमाननि जी जेहालत आहे, एतिरो असां हिन अज़ीम सचे क़ुरान किताब खां गाफ़िल ऐं परबरा थी वियासीं। हिकिड़नि खे त हीअ शइ वणी कान, हिकिड़नि खे वणी ई कान, हिकिड़ा वेझे ई कोन आया, हेॾे न वञिजो, मुला थी वेंदव हलिया, दहशतगर्द थी वेंदव हलिया, मारिजी वेंदव हलिया, मारींदव। ऐं जेको दुनिया में हिते पंहिंजे सियासत हले पई न, सियासत में केतिरा खून थींदा आहिनि। 2-3 साल पहिरियां जी ॻाल्हि आहे, जेका बलजाती इलेक्शन थी सांगण में घणा खून थिया, बस सियासी धुरियूं पाण में विढ़ियूं, केरु मुआ कंहिंजा मुआ, छो मरिया, छा जे लाइ मुआ, का ख़बर पई? इहा दहशतगर्दी कान्हे। हे मुल्क में केतिरनि सालनि खां सियासी जहिड़ा हलनि था, घणा माण्हू हर रोज़ मरनि पिया सीट जे लाइ, मुल्क जी हुकुमरानी जे लाइ। केतिरा माउनि जा हंजड़ा ख़ाली थी विया हलिया, मासूम ॿारड़ा तड़पी तड़पी मरी विया हलिया, माइरूं भेनरूं रस्तनि रोडनि ते धिका थाबा खाईंदो लताड़जी मारिजी वियो हलियो। को कंहिंखे ख़बर पई त केरु आयो दुनिया में, केरु वियो, छाजे लाइ आयो, छो आयो, छो मुआ, का ख़बर पई आहे? पोइ बि असां इन दस्तूरनि जे पोयां, पोइ बि असां इन जहालतनि जे पोयां, पोइ बि सॼो ॾींहुं रोड मापण ऐं स्टापूं मापण जे पोयां। इहा असां मुसलमानियत आहे। अल्लाहु अकबर कबीरा। फरमाए लक़द कान फी क़ससिहिम इबरतुन लिउलिल अलबाब,
जेके रब्बुल आलमीन पैगंबर मोकिलिया, पैगंबरन जो क़ौम मोकिलियो, पैगंबरन दावत तबलीग कई, पैगंबरन जेका रब्बुल आलमीन जी तौहीद जे प्रचार कई, क़ौमन छा जवाब ॾिनो, क़ौमन जो कहिड़ो हशर थियो, कहिड़ो नतीजो निकितो, उन्हनि जी इज़त कहिड़ी थी आहे, उन्हनि जी ज़िल्लत कहिड़ी थी आहे। फरमाई हिन क़ुरान पाक में समूरो रब्बुल आलमीन बयान करे छॾियो आहे। ओ समूरे नबियनि जे किसन में, उन जे उम्मतनि जे किसन में जेके बि अहले अकुल आहिनि, समझदार आहिनि, ज़हीन आहिनि, फ़तीन आहिनि, साहिब इल्म आहिनि, ज़रो बि अकुल ऐं चालाकी रखण वारा आहिनि। रब्बुल आलमीन फरमाए तो ले उलिल अलबाब, फरमाए जेके बि पैगंबर गुज़रिया उन्हनि जी हयाती में, उन्हनि जी नबूवत में, उन्हनि जी रिसालत में, उन्हनि जे फ़ैसलनि में, उन्हनि जी क़ौमनि सां जेके बि मामला पेश आया, अहले अकुल वारनि जे लाइ, बाद में अचण वारनि जे लाइ वॾी सम्झाणी, वॾो सबक़ ऐं वॾो पैगाम रखियल आहे। सुधरो, सम्झो, पंहिंजी इस्लाह कयो, जेकर न त रब खे को नुक़सान पहुंचंदो। वक़ाल मूसा इन तकफुरु अंतुम वमन फिल अर्दि जमीआ, अल्लाह जो क़ुरान फरमाए तो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम माण्हुनि सां ख़िताब कंदे चयो हुयो, ओ इंसानो ख़बरदार थी वञो, हलिया मता चओ तसीं नमाज़ छॾे ॾींदासीं त रब्बुल आलमीन जो शान घटिजी वेंदो, हलियो रब खे केरु रब कोन चवंदो। मता चओ तसीं पाकाई न रखंदासीं, पलीती में रहंदासीं, रब्बुल आलमीन जे पाकाई में को शान में को नुक्स अची वेंदो, हलियो न न। मता चओ त असीं कलमो पढ़ण छॾे ॾींदासीं, मुस्लमान न रहंदासीं, रब्बुल आलमीन कमज़ोर थी वेंदो, हलियो फरमाई न न। वक़ाल मूसा तकफुरु अंतुम वमन फिल अर्दि जमीआ, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चयो, ओ समूरी इंसानियत वारो ॿुधो, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे ज़बान नबूवत में जा अल्फाज अल्लाह जी वही जा कहिड़ा हुया, समूरे जा समूरा काफ़िर थी वञो, हलिया समूरे जा समूरा क़ुरान के छॾे ॾियो, अल्लाह जे दीन के छॾे ॾियो, अल्लाह जे नबियनि के छॾे ॾियो। अल्लाहु अकबर कबीरा। जेको कुछ ज़मीन में आ, जेके भी आहिनि सब जा सब भले बेनमाज़ी थी वञनि हलिया, बेदीना थी वञनि हलिया, लोफर, आयाश, फहाश, बदकारी, बेपर्दा, मंशियात वारी ज़िंदगी, चोरी ढाके वारी ज़िंदगी भले गुज़ारियो, छा रब के को असर थींदो, रब्बुल आलमीन के का तकलीफ़ थींदी, रब्बुल आलमीन कमज़ोर थी पवंदो, रब झुकी पवंदो। फरमाई न न फ़इन्नल्लाह गनियुन हमीद, दुनिया वारो तव्हां सारे जा सारा कारा किठ थी वञो हलिया, भले रब्बुल आलमीन खां परबरा थी वञो हले भले, पर याद रखी छॾियो अल्लाह रब्बुल आलमीन पोइ बि सारायल आहे, अल्लाह रब्बुल आलमीन पोइ बि गनी ऐं बेपरवाह। अल्लाह जी ज़ात इहा आहे, कंदासीं पंहिंजो फ़ाइदो, न कंदासीं पंहिंजो नुक़सान। फरमाई अंबिया इन जे लाइ आया त माण्हुनि खे पैगाम पहुचाइनि, रब ॾांहुं मोटाइनि, त रब ॾांहुं मोटी अचो। ही हयाती अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक आहे, पाण करीमन फरमायो जेका मुंहिंजी उम्मत आहे न, मुंहिंजी उम्मत उन जी जेका उम्र अक्सर बेशतर थींदी उहा 50 खां 60 साल, छिके छिके फरमाई त 70 साल ताईं ईंदी, पोइ उज़र ख़तम, बहानो ख़तम। असां जा पोढ़ा बुज़ुर्ग अच्छी ॾाढ़ी थी वई, सॼी ज़िंदगी धिका, हाणे अच भला। अल्लाह तौफ़ीक़ ॾे, अल्लाह तौफ़ीक़ ॾे। अल्लाह अकबर कबीरा। केतिरे क़दुर ज़ुल्म आहे। फरमाए 50 साल ताईं पोगाओ न, उन खां पोइ इहा तव्हांजी तौफ़ीक़ वारो लफ़्ज़ पोइ हाणे ख़तमु। उज़ुर रसूल आया ख़तमु, क़ुरान आयो ख़तमु, पर अल्लाह सी वरी बि हिकिड़ी महिरबानी कई त 50 साल गुज़री हलिया, पोइ इहो तौफ़ीक़ वारो बहानो पोइ बि ख़तमु अथव। सुधरंदव त ठीकु आहे, न त पोइ तबाही बर्बादी आहे। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे पैगंबरनि मज़ा हिकु अज़ीम पैगंबर ऐं रसूल बि हुयो। अल्लाह से क़ुरान पाक में कई सूरतनि ते मुख़्तलिफ़ मक़ामात ते तज़किरो कयो आहे। सूरतुन नमल रब्बुल आलमीन फरमाए तो वलक़द आतैना दाऊद व सुलैमान इल्मा, अलबत्ता तहक़ीक़ असां दाऊद ऐं सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे इल्म सां नवाज़ियो हुयोसीं।
नुबुवत और रिसालत सा नवाज़ियो हुयोसीं। हे ॿई सोना पैगंबर आहिनि, ॿई पी पुट आहिनि। वक़ाल अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी फ़ज़्ज़लना अला कसीरिन मिन इबादिहिल मुमिनीना। ओ बिननि रब्बुल आलमीन जो शुक्रियो अदा कीअं कयो हुयो। रब्बुल आलमीन जेको इल्म नवाज़ियो हुयो, जेका दौलत नवाज़ी हुई, जेका इज़्ज़त नवाज़ी हुई, उन जो जवाब उन सोने पैगंबरनि कहिड़ो ॾिनो हुयो। सारी साराह ऐं हमद ऐं तारीफ़ ऐं सना अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ आहे, जे असांखे सारे जहाननि जे बाननि ते फ़ज़ीलत ॾिनी आहे। रब्बुल आलमीन अॻिते फरमाए थो त दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम अबो आहे, सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पुट आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, रब्बुल आलमीन सुलेमान के दाऊद जो वारिस ठाहियो। ववरिथ सुलेमान दाऊदा। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो वारिस थियो, नुबुवत में वारिस थियो, इल्म में वारिस थियो, हिकमत में वारिस थियो, दानाई में वारिस थियो, फहम में वारिस थियो, संजीदगी में वारिस थियो, मिजाज में वारिस थियो, तहम्मुल में वारिस थियो, तसब्बुर में वारिस थियो। अल्लाह रब्बुल आलमीन जन सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे विरसो अता कयो, दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी नुबुवत दौलत जो। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम भी जिंदा है, पीर भी जिंदा है। रब्बुल आलमीन जो सुने सुलेमान ऐलान कयो, या अय्युहन नास उल्लिमना मंतिक़त तैर व ऊतीना मिन कुल्लि शै। ओ इंसानो, असां के अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफा इहा नेमत मिली आहे। रब्बुल आलमीन जे तरफा इहो एहसान थियो आहे असां ते। समूरे पखियुनि जूं ॿोलियूं असांखे पढ़ायूं सिखायूं वयूं आहिनि। व ऊतीना मिन कुल्लि शै। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इज़्ज़त ॾिनी आहे, असांखे नुबुवत ॾिनी आहे, असांखे रिसालत ॾिनी आहे, असांखे हथियार ॾिना, असांखे लश्कर ॾिना, असांखे मालो मता ॾिनो आहे, असांखे काफ़िला ॾिना, असांखे घोड़ा ॾिना। दुनिया जी हर शइ सां रब्बुल आलमीन असांखे नवाज़े छॾियो आहे। इन हादा लहुल फज़लुल मुबीन। ओ मुसलमान ॿुध, अॼु मुसलमान जी कंहिं गाॾी ते लिखियो पियो आहे, ही फलाणे पीर जी करामत आहे, ही फलाणे शाह जी दुआ आहे, ही फलाणे भोपे जी करामत आहे, ही फलाणे बाबे जो फज़ल आहे। पर ॿुध मुसलमान, जेकॾहिं क़ुरान पढ़ी हा त अॼु भटकी न पवी हा, अॼु शिरक जे दरनि ते तूं धिका न खाई हा। ओ सोना पैगंबर हुया, उहे चवनि पिया जेकॾहिं असांखे नुबुवत मिली आहे, जेकॾहिं असांखे रिसालत मिली आहे, जेकॾहिं रब्बुल आलमीन ॿोलिया जानवरनि ऐं पखियुनि जो ॿोलियूं सेखारियो आहिनि, जेकॾहिं दुनिया जो हर साज़ो सामान रब ता कयो आहे, त इहो फज़ल कंहिंजो आहे? इहो असांजे रब्बुल आलमीन जो पालणहार जो फज़ल आहे, ॿिए कंहिंजो न। अॼु मुसलमाननि जा नज़रिया ॾिसो, ही क़ुरान खां गाफ़िल, अवाम भी गाफ़िल, पर जेके मुल्ला चढ़ियानल मेंबरनि ते, असांजी अवाम वरी सच के ॿुधण जी बि ताक़त कान थी रखे, बर्दाश्त बि कोन्हे। कूड़ा किस्सा, ठगियूं, कहाणियूं, पैसनि जी घोर घोरा हुजे, सुभान अल्लाह जे कंध जे वठ वठ। असांखे इहो दीन खपे पियो। हेॾा रागी राग ॻाए पियो, हुन ते बि पैसा घुरियूं पिया, उहो बि दिलनि जा सुकून ॾिए पियो। हेॾा मुल्लो किस्सा, कहाणियूं, कूड़ियूं, डज़ कहाणी ॿुधाए पियो, उन ते बि असां पैसा घुरियूं पिया, ख़ुशि लॻा पिया आहियूं। असांखे खपे इहो दीन। अल्लाहु अकबर कबीरा। रब जी इबादत, रब जो शुक्रियो त असांखे खपे ई कोन थो। अल्लाह रब्बुल आलमीन ते फरमायो, हाणे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जो किस्सो, पर इन आयत करीमा में अल्लाह से हिकिड़ी पॉइंट ॾिनी आहे। ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारका भी आहे। हदीस शरीफ किताब मुस्नद अहमद जे अंदर सुनो, अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु हदीस जो रावी आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, इन्ना माशरल अंबिया इला नूरस। ओ दुनिया वारो ॿुधो, जेके बसी पैगंबर आया आहियूं, दुनियावी जेका बि दौलत हूंदी आहे, माल हूंदो आहे, असांजे वफ़ात खां बाद में, असांजे इंतकाल खां बाद में, असांजे खानदान में जा, असांजे औलाद में जा केर बि असांजी दौलत जो वारिस न थींदो आहे।
अल्लाह रब्बुल आलमीन शरीयत मुतहरा में यो कानून रखियो आ जैसी ताणी मौरूस जिंदा है तैसी ताणी को भी वारिस ना है। जेकना पी जिंदा है पुट उन जा वारिस न था थी सघन, उन जी मिल्कियत न था विराए सघन, उन जी मिल्कियत खाता न था टराए सघन। माउ पीउ फोत थी आलिया उन खां बाद में भाइरनि भेनरनि में उहा दौलत तक़सीम थींदी आहे। पर जेको नबूवत जी विरासत आहे, नबूवत जी जेका मीरास आहे, उहो पीउ भले ज़िंदा हुजे रब्बुल आलमीन पुटनि खे बि अता करे छॾींदो आहे। सोनो दाऊद ज़िंदा हुयो, अल्लाह रब्बुल आलमीन सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम के नबूवत जो वारिस बनायो आ। सोनो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जिंदा हुयो, रब्बुल आलमीन सोने इस्माइल के नबूवत जो वारिस बनाए छॾियो आ। रब्बुल आलमीन जो प्यारो पैगंबर सोनो याकूब जिंदा हुयो, अल्लाह रब्बुल आलमीन यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम के नबूवत मीरास जो मालिक बनाए छॾियो आ। अल्लाह रब्बुल आलमीन जो प्यारो पैगंबर ज़करिया जिंदा है, रब्बुल आलमीन हयाती तय्यबा में सोने यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके नबूवत जो मीरास जो वारिस जो मालिक बनाए छॾियो आ। दौलत वफ़ात खां बाद में तक़सीम थींदी आहे, नबूवत इल्म जेको आहे उहो हयाती में ई तक़सीम थींदो आहे। उस्ताद आहे न, उस्ताद इल्म सिखंदो आहे, पहिरियां शागिर्द हूंदो आहे, उस्ताद खां इल्म सिखंदो आहे त इहो उस्ताद पंहिंजे हयाती में ई उनखे पंहिंजो वारिस बनाए पियो। शागिर्द वारिस आहिनि उस्तादनि जे इल्म जा, तालीम जा। त इन आयत करीमा में इहा ॻाल्हि वाज़े थिए थी त इल्मी जेका मीरास आहे उहा हयाती में ई पीउ पुट खे ॾेई सघे थो, पर जेका दुनियावी माल मता वारी जेका मीरास आहे अंबिया जी त आहे ई कान। उहा अल्लाह रब्बुल आलमीन जी राह में, अल्लाह रब्बुल आलमीन जे पैगंबरनि जी जेका अहलो अयाल आहे उन में ख़र्च तौर इस्तेमाल थींदी, मिल्कियत ऐं मालकी तौर न, खाते तौर ऐं धणी तौर न, ख़र्च तौर इस्तेमाल थींदी। त अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत करीमा में इन ॻाल्हि इन मसइले जी बि वज़ाहत कई आहे। उहे माण्हू जेके सॼो ॾींहुं सोणे अबू बकर ते बकवास कंदा रहनि था, सोणे उमर ते बकवास कंदा रहनि था, सोणे उस्मान ते बकवास कंदा रहनि था, हल नबी जी न्याणियुनि जी मिल्कियत खाई विया हलिया, नबी जी न्याणियुनि जी, नबी जे अहल जी मिल्कियत खाई विया हलिया। नबी जी न्याणी वई दरबार में नौज़ बिल्ला उनखे ज़लील कयो वियो, उनखे जवाब ॾिनो वियो, उनजी बेइज्जती करे उनखे वापसि रवानो कयो वियो। केॾो वॾो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। ऐं असांजी वीचारी आवाम पब्लिक क़ुरान खां नावाकिफ़, इल्म खां नावाकिफ़, कंहिं सियाणे सिब ते हक़ीक़ी आलिम दीन खां ॿुधण जे बजाए अहिड़े अहिड़े चरियनि ॾिठनि कूड़नि कज़ाबनि ते भरवसो करे सोणे अबू बकर सिद्दीक़ ते नौज़ बिल्ला गार गंद ऐं उन जे बारे में अजीब ज़बान इस्तेमाल करण वारा। क़ुरान छा थो चवे, अयाशी फाशी मंशियाती दाढ़ी कूड़िया हर वक़्त शराब में नशे में चर्स में धुत, उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कनि, असांखे उन्हनि जूं ॻाल्हियूं सचियूं थियूं लॻनि, क़ुरान सचो नथो लॻे। फरमाए वा हुशिरा लिसुलैमान जुनूदुहु मिनल जिन्न वल इंसि वत्तैरि फहुम यूज़ऊन। दरबार लॻी वई आहे, सोनो सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मौजूदा सारा जेके बि जानवर हुया जिनसी तौर सभिनी जी मखलूक जा टोला अलॻि अलॻि आया, जेके पखी पखण हुया सभिनि जा टोला अलॻि अलॻि आया, जेके बि माण्हू हुया सभ जा सभु अलॻि आया, औरतूं अलॻि मर्द अलॻि आया। अल्लाहु अकबर कबीरा फहुम यूज़ऊन, सभिनि खे बीहारियो बि अलॻि अलॻि करे वियो हलियो, ग्रुप जियां ग्रुप। हत्ता इज़ा अतौ अला वादिन नमल, सभु आया सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां कचहरी थी आहे। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुतालबो थियो आहे, ओ सुणा सुलेमान अल्लाह जो पैगंबर आहे, अल्लाह जो नबी आहे, ओ मुसलमान क़ुरान ॿुध, क़ुरान जी तालीम सां पंहिंजे सीने खे, पंहिंजे ज़हन खे, पंहिंजे अक़ीदे खे, पंहिंजी सोच खे मुनव्वर ऐं रोशन कर। आया सुणा सुलेमान, पाणी जी सख़्त ज़रूरत लॻी पई आहे, अल्लाह खां तव्हीं दुआ घुरो, अल्लाह रब्बुल आलमीन मींहुं वसाए। सुनो सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम चए थो अचो गॾिजी हलूं था, हिकु वॾे मैदान में सभु गॾु थियूं था, उते हली करे अल्लाह रब्बुल आलमीन खां आऊं अॻियां थींदुसि, सभु गॾिजी करे दुआ घुरंदासीं।
अल्लाह रब्बुल आलमीन जो यो प्यारो पैगंबर सुलेमान अलैहिस्सलाम सारी मखलूकन के वठी करे हलियो आ। तां जो हिकड़ी मखलूक अहिड़ी आ जंहिंखे कीड़ी ऐं किविल चयो वेंदो आ। उहा मखलूक आ जंहिंमां ॾिसे थी सॼो लश्कर अचे पियो तो सुलेमान जो ऐं सुलेमान जे क़ौमनि जो। हिकड़ी कीड़ी ॿियनि कीड़ियुनि खे चवे थी या अय्युहन नमलु दुखुलू मसाकिनकुम ला यातिमन्नकुम सुलैमान व जुनूदुहु व हुम ला यशऊरून। हिकड़ी कीड़ी हिकड़ी किविल ॿियनि सां मुखातिब थींदे करे चवे थी ओ कीड़ियो अवां पंहिंजे घरणे में अवां पंहिंजे सुराख में अवां पंहिंजे बिर में दाख़िल थी वञो हलियो। सुनो सुलेमान अचे पियो न जो लश्कर अचे पियो। किथे अवां खे हे लताड़े न छॾनि, किथे अवां खे चिपाटे मारे न छॾनि। सुणे सुलेमान खे त रब्बुल आलमीन या दौलत ता कई हुई, हर पखी ऐं हर जानवर जी ॿोली ॼाणींदा हुया। इहा कीड़ी जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम इन कीड़ी जो आवाज़ ॿुधे थो, अल्लाहु अकबर कबीरा। सुलेमान अलैहिस्सलाम जिन खिली ॾिनो ऐं ॾिसे पियो त इहा कीड़ी वरी हिकिड़ो ॿियो अमल बि करे पई। उहो कहिड़ो? प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हदीस शरीफ मुस्नद अहमद में, सोणे सुलेमान ॾिठो आ हिकड़ी कीड़ी आ पंहिंजे पुठनि भर किरी पई आ। पंहिंजा नंढड़ा नंढड़ा पेरड़ा अल्लाह रब्बुल आलमीन ॾांहुं बुलंद कयो पई आ, आसमान ॾांहुं खयो पई आ। ऐं अरबी में जुमला चवे पियो असांजा मौलाए करीम असां बि तुंहिंजे मखलूकनि मज़ा हिकु मखलूक आहियूं, तुंहिंजे साह वारे शयुनि मज़ा हिकु साह वारी शइ आहियूं। ओ मौलाए करीम असांखे पाणी जी ज़रूरत आहे। ओ मौलाए करीम इहो पाणी जेकॾहिं मुहैया करण वारी का ज़ात आहे, अता करण वारी का ज़ात आहे, ॾियण वारी का ज़ात आहे त मुंहिंजा मौलाए करीम या तुंहिंजी ज़ात आहे। सुलेमान अलैहिस्सलाम होॾा इहे जुमला ॿुधा त बिर में दाख़िल थियो। हेॾा दुआ इहा जुमला ॿुधी करे खिलिया ऐं वापसि मुंहुं मोड़े करे पंहिंजी क़ौम खे चयो वापसि मोटी हलो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण इंसाननि खां अलावा, नबी खां अलावा, नबी जी क़ौम ऐं मुसलमान ऐं सहाबा खां अलावा हिकिड़ी अहिड़ी मखलूक जी दुआ क़बूल करे छॾी आहे जो रब्बुल आलमीन हाणे मींहुं वसाइण वारो आहे। इन आयत करीमा में केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि, ख़बर आहे कंहिंखे केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि, केतिरा इशारात आहिनि त अल्लाह वटि ही जेके बि समूरियूं मखलूक आहिनि वॾी इज़त रखनि थियूं, वॾी अहमियत रखनि थियूं। अल्लाह वटि का बि शइ हक़ीर कान्हे, अल्लाह वटि सभिनी शयुनि जी इज़त आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सारे मखलूक सां गॾु हिकिड़ी कीड़ी जी बि दुआ ॿुधी। ऐं ॿी कहिड़ी ॻाल्हि, कीड़ी जो बि अक़ीदो इहो हुयो त सुलेमान अलैहिस्सलाम आलिमुल गैब नाहे। आलिमुल गैब ॻुझ नथो ॼाणे, हे असांजा बोपा सभु कुझु ॼाणनि पिया। अल्लाह अकबर कबीर, क़ुरान सचो या ही लोठिया सचा? अल्लाह अकबर कबीरा। ऐं कीड़ी जो ॿियो छा अक़ीदो? पैगंबर मौजूद आहे। कीड़ी ॾिसी करे त चयो तो कीड़ियो खद में दाख़िल थियो, किथे सोनो सुलेमान तव्हांखे लताड़े न छॾे। कीड़ी जो बि इहो अक़ीदो हो त जेकॾहिं का बि शइ करण ते का कादिर मुतलक का अकेली ज़ात आहे त उहा अल्लाह जी ज़ात आहे। हिते पीराने पीर, दस्तगीर, गौसे आज़म या मोहम्मद अगसेनी, कबरनि वारा ॿुधनि पिया, फॾियनि खे फर ॾियनि पिया, मींहुं वसाइनि पिया, संभालनि पिया। टियों ॾींहुं गाॾी लॻी आहे न लाणकाणे वई पई, छाजे लाइ पे वई? निमाज़ पढ़ण जे लाइ, हज करण जे लाइ। उम्र के धूड़ मुसलमाननि जे बूथ ई मोह में मरी विया, ज़रा ज़रा थी वई हली वेन। अॻियां छा लिखियल आहे? जिए लतीफ़, बचायो लतीफ़। इन ॻाल्हि जे चवण जो मक़सदु इहो कोन्हे को त हू नऊज़ बिल्लाह बुज़ुर्ग अहिड़ा हुया, हू कीअं बि हुया, कहिड़ा बि हुया, विया हलिया। उन्हनि जे पोयां जेको न हीअ रेलगाॾी ठाही वई आहे अक़ीदनि जी, करामतनि जी, किसनि ऐं कहाणियुनि जी, उहा उन्हनि जी इज़त कोन थी कराए, उहा औलिया किराम जी बेइज़ती थी कराए। तव्हांजो अक़ीदो छा? हू बुज़ुर्ग छा था करे सघनि? अल्लाह अकबर कबीरा। हिकिड़े माण्हू 2-3 ॾींहं पहिरियां मूंखां वास्ते सवाल करियो, पुछे पियो साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि मुझाए विधो आहे त अहले हदीस अल्लाह जे वलियनि खे छो नथा मञनि? अहले हदीस
अल्लाह साईं जे वलियनि खे छो नथा मञनि? मुंहिंजो बाबा कहिड़ा वली अल्लाह साईं जा? जेके क़ुरान ॿुधाया आहिनि उन्हनि खे बि असीं मञूं था त उहे अल्लाह जा वली हुया। जेके सिफ़तूं क़ुरान ॿुधायूं आहिनि औलिया जूं, जेके क़ुरान न ॿुधाया आहिनि असां उन्हनि खे बि मञूं था। अॻिते हलंदे उनखे चयो त असीं त काफ़िरनि खे बि मञूं था, कारून खे बि मञूं था, फिरौन खे बि मञूं था। फिरौन जे दौर में जेके वॾा वॾा जादूगर हुया जिन्हनि जे इशारनि सां रसा नांग थी विया हलिया, क़ुरान चए थो मुंहिंजा असीं त उन्हनि खे बि मञूं था, असीं त कंहिंजा बि इनकारी कोन आहियूं। चिन ईअं न हूअं, ईअं न हूअं त वली सभु कुझु करे सघनि था, वली दुनिया हलाइनि पिया। बिरेलविन खां पुछा कयो न, चवंदा दुनिया जा जेके पोइ वली आहिनि सभिनी जे मथां पीराने पीर जो पेर आहे, सभिनी जे मथां पीराने पीर जो पेर आहे। साईं गौस पाक 10 साल बुॾल समुंड में ॿेड़ी हुई, 10 सालनि खां पोइ ताजी पुछा करियो तव्हां गौस पाक जो शान बयान पिया कयो या गौस पाक जी बेइज्जती पिया करियो? अब्दुल कादिर जेलानी रहमतुल्लाह जी कहिड़ी तव्हां इज़त पिया रखो? पुछा करियो त भला जेकॾहिं अब्दुल कादिर जेलानी जा इहे मुरीद हुया त पोइ उन्हनि खे ॿुॾण छो ॾिनई? ॿुॾण छो ॾिनई? जेकॾहिं ॿुॾायई त पोइ 10 साल अंदरि छो उन्हनि खे ॿोड़े रखियई? माना ही सॼी जेका काइनात हले पई न अल्लाह ते न, मखलूकात ते हले पई। कीड़ी जो छा अक़ीदो हुयो त पाणी ॾियण रब जी ज़ात वारी आहे, नबी सगोरो बि कुझु कोन थो करे सघे। जेकॾहिं नबी सगोरो कुझु करे हा न त इहा कीड़ी हली वञे हा, चए हा सुलेमान मींहुं वसा, सुलेमान मींहुं वसा। माण्हू जेके आया उहे ईअं कोन चवनि हा त सुलेमान रब खां दुआ घुर, जीअं चवंदा आहिनि या अली मदद, डायरेक्ट सोणो अली मदद थो करे। केॾो वॾो ज़ुल्म आहे, चएसि वसीलो ॾींदा आहियूं। कीड़ी वसीलो ॾिनो, कीड़ी तुफ़ेल ॾिनो, कीड़ी सदको ॾिनो। हाणे या त नबी कूड़ा थिया नौज़ बिल्लाह, क़ुरान बि कूड़ो थियो, अॼु जा ठगूणा मुला सचा थी विया हलिया। पोइ महीने जो पहिरियों जुमो मूं हिते मस्जिद में पढ़ायो, उते मूं ॻाल्हि कई नमाज़ जो मुज़ू ते पढ़ायमि त बाबा नमाज़ न पढ़ण वारा जेके बि इमाम गुज़रिया आहिनि न उन्हनि सभिनि जे नज़दीक बेनमाज़ी वाजिबुल क़त्ल आहे, वाजिबुल क़त्ल आहे, उनजो हक़ न आहे दुनिया में ज़िंदा रहण जो। पोइ मूं अॻिते ॻाल्हि कंदे चयो त मुंहिंजो अब्दुल कादिर जेलानी जंहिंजी माण्हू अले केॾे मां केॾी गुलव करे वाधारा करे कूड़ा किस्सा ठाहे ॻाल्हियूं बयानु कंदा आहिनि। मुंहिंजो उनजे बारे में माण्हू इहो बि किस्सो बयानु कंदा आहिनि, टीवियुनि ते बि हले पियो। वॾा वॾा इहो बाबा चानी इलियास कादरी साहिब बि बयानु करे पियो, उनजा जेके गॾु वेठा आहिनि उहे बि बयानु कनि पिया त अब्दुल कादिर जेलानी जेॾीमहिल पैदा थियो हो न, मां जे पेटूं क़ुरान पाक जा 18 सिपारा हाफ़िज़ थी आयो हो। असांजा पुढ़ा मरण मरी विया हलिया, क़ुरान जी हिकिड़ी सूरत यादि कोन करे सघियो, 18 सिपारा यादि करे आयो हो। इहा हालत आहे मुस्लमाननि जी। मुंहिंजो क़ुरान पाक चवे थो सूरत नहल 14 सिपारो आहे त अल्लाह साईं जॾहिं बि तव्हांखे मां जे पेटूं पैदा कंदो आहे ला तअलमून शैआ, तव्हांखे कंहिं शइ जी ख़बर कान हूंदी आहे, कंहिं शइ जो इल्मु न हूंदो आहे। हिकिड़ो बुज़ुर्ग जमायत जो वञी उते पुॻो हक़ नबी वटि, मुफ़्ती वटि, शाहपुर चाकर वारे शर साहिब वटि। उन खां पुछा कई त अॼु हीअ ॻाल्हि ॿुधायां जुमे में, हुन मुफ़्ती जे वॾा खंभ टेड़े जीअं हमरा मूंखे पाण ॿुधायो पिए, जीअं वॾा साईं वॾे चयो त हल एॾी वॾी ॻाल्हि कई, ऐं इन मुले सां मुनाज़रो कंदुसि, इन मुले सां मुनाज़रो कंदुसि, ऐं इन मुले खे साबित करे ॾींदुसि त अब्दुल कादिर जेलानी मां जे पेटूं आयो हो, 18 सिपारा यादि करे आयो हो। हे मूंखे ॿुधायो, हिकिड़े पासे क़ुरान आहे ऐं हिकिड़े पासे मौलवी आहे, मुफ़्ती आहे, आलिम आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे कुर्ब वारी निशानियुनि मज़ा इहा बि निशानी आहे त आसमान जी साई छत जे हेठां सभ खां बदतरीन ऐं किना जेकॾहिं माण्हू हूंदा न उहे कूड़ा आलिम दीन हूंदा, उहो फराडी ऐं ठग आलिम दीन हूंदा जेके क़ुरान जे मुक़ाबले में पंहिंजा किस्सा ऐं कहाणियूं ॿुधाईंदा। केतिरा वाक़िया कीड़ी ॿुधाए थी त पैगंबर सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम कुझु बि नथो करे सघे। अल्लाहु अकबर कबीरा। सोणे सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम कीड़ी जी ॻाल्हि ॿुधी आहे,
मखलूक के मोटायो आ ओ मुझी मखलूक वारो हिकड़ी नंढी मखलूक जी दुआ कबूल थी वई आले हलो रब्बुल आलमीन मींह वसाईंदो आणे अल्लाह जे तरफा मींह वसण शुरू थी वालो सोने सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरिया रब्बे औज़िअनी अन अशकुरा निअमतक अल्लती अनअमता अलैया व अला वालिदैया व अन अअमल सालिहन तर्दा व अदखिलनी बिरहमतिक फी इबादिक सालिहीन ओ मुझा सोना रब करीमा मुखे इस्तकामत दी जाए मुखे निकाल ते हमेशा कायम ही दायम रख जाए आऊं तुझो शुक्रियो अदा कंदो रहा मुझे वालिदैन मूते जेका तो नेमत कया केड़ी नेमत हुई मुझे सोने बाबे दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम के तो नबूवत अता कई ओ पखिन जो बोलियो जान जो इल्म अता कयो सोनो दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जरा लोह में हथ विझे तो लोह पाणे पाणे नरम थियो वञालियो एतरी वॾियूं नेमतूं अता कयो मुझा मौलाए करीम मुखे या बि इस्तकामत कायम ही दायम रख जा आऊं तुझी इबादत कंदे हमेशा हमेशा तुझे नेक बानन में रहा सोने सुलेमान अलैहिस्सलाम पैगाम दिनो ओ जेके रब जी इबादत खां परभरा हुंदा रब जी इबादत खां परे भजी विंदा नलिया ओहे अल्लाह जा बुरगुज़ीदा अल्लाह जा प्यारा अल्लाह रब्बुल आलमीन जा चहीता माण्हू न हुंदा हिकु दफ़ो सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम वरी बि दरबार लगाईया उते जेके भी मखलूक हुयूं सभिनि खे सॾु करायो आ सभिनी मखलूकनि की जान पड़ताल करे पियो ॾिसे पियो त जेको हुदहुद आ जेके असां टुक वाडो पखी बि चवंदा आहियूं जेको चौंप सां छा कंदो आहे वणनि में सुराख कढे घर ठाहींदो आहे ये कब्रिस्तान में तमामु घणो इहो कमु थींदो आहे जेके लवा या कंजियूं हूंदियूं आहिनि न पोइ हिन में इहो सुराख जाम कंदा आहिनि पोइ हिन में मिठू जेके पुट हूंदा आहिनि उहे उन में बच्चा कंदा आहिनि बहरहाल इहे तक़रीबन हर वण में सुराख कढंदा आहिनि इन खे असीं टुकवाडो चवंदा आहियूं त हले छा क़ुरान पाक अरबी में उनखे हुदहुद चयो आहे सोने सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह साईं एॾी वॾी बसारत ॾिनी रब्बुल आलमीन एॾी वॾी ताक़त ऐं कुवत ॾिनी अखियुनि में सभिनी मखलूकात के ॾिठई सभु मौजूद आहिनि धण हुदहुद जा बि बीठा आहिनि पर हिकिड़ो हुदहुद छो गायब आहे पुछा करे थो ही हुदहुद किथे आहे फक़ाल मालिया ला अरल हुदहुद अम कान मिनल गाइबीना छा थियो आहे मूंखे हुदहुद अॼु ॾिसण में न पियो अचे या वाकई हुदहुद अॼु गायब आहे जेकॾहिं गायब आहे त पोइ छो गायब आहे छा जे लाइ गायब आहे कहिड़ी ॻाल्हि जे करे गायब आहे कहिड़े उज़ुर ऐं बान जे करे गायब आहे लअज़िबन्नहु अज़ाबन शदीदा औ लअज़बहन्नहु औ लयअतियन्नी बिसुल्तानिन मुबीना जेकॾहिं इहो बिना उज़ुर जे गायब ऐं गैर हाज़िर आहे इन पखी खे आऊं अज़ाब ॾींदुसि या इनखे आऊं ज़िबा करे छॾींदुसि पर जेकॾहिं को शरई दलील उज़ुर खणी आयो का वजह ऐं बहानो खणी आयो त पोइ आऊं इनखे कुझु न कंदुसि थोरी देरि खां बाद में हुदहुद पखी आयो आहे फ़क़ाल हतु बिमा लम तुहित बिही वजिअतुका मिन सबइन बिनबइन यक़ीन सोने हुदहुद सोने सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयो आहे ओ सोना सुलेमान आऊं तो वटि उहा ख़बर खणी आयो आहियां आऊं तो वटि उहो पैगाम खणी आयो आहियां आऊं तो वटि उहो इल्म खणी आयो आहियां आऊं तो वटि उहा ॻाल्हि खणी आयो आहियां जंहिं ॻाल्हि जो तो सुलेमान खे बि इल्म कोन्हे को अल्लाहु अकबर कबीरा सोने सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे टुक वाडो हुदहुद पखी चए थो यमन शहर आहे सबा नाले सां उतां जी आऊं हिकिड़ी ख़बर खणी आयो आहियां कहिड़ी ख़बर आहे इन्नी वजदतु इम्राअतन तमलिकुहुम व ऊतियत मिन कुल्लि शैइन व लहा अर्शुन अज़ीम आऊं ॾिसी आयो आहियां उते हिकिड़ी औरत आहे वॾी बादशाहण आहे उनजो वॾो तख़्त ठहियल आहे उनखे हर शइ ॾिनी वई आहे ऐं इहा ख़बर खणी आयो आहियां इन सां गॾोगॾु कहिड़ी ख़बर आहे वजदतुहा व क़ौमहा मूं उन औरत खे बि ॾिठो जेका बादशाहण हुई उनजी क़ौम खे बि ॾिठमि उहे कहिड़ो कमु कनि पिया यसजुदून लिशम्स मिन दूनिल्लाह जेॾीमहिल बि सिज उभरंदो हुयो या सिज लहंदो हुयो ऐं ॾिसंदो हुयुसि त इहा बादशाहनि जी क़ौम वारा जेके बि हुया सिज खे सजदो कंदा हुया अल्लाह खे छॾे करे फज़य्यन लहुम शैतान
शैतान इहो अमल उन्हनि खे भलो करे ॾिनो हुयो। सिज जी पूॼा करण बि का वॾी इबादत आहे। सिज खे सजदो करण बि का वॾी ॻाल्हि आहे। सिज खे झुकण ऐं निवड़त करण बि का वॾी ॻाल्हि आहे। फसद्दहुम अन सबील। हुदहुद पखी सोणे सुलेमान सां ॻाल्हाए पियो। अल्लाह रब्बुल आलमीन जी राह खां इन शैतान इन्हनि खे रोके छॾियो हुयो। फहुम ला यहतदून। ओ सुणा सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम उहे हिदायत वारा न अथई। अल्लाह यसुदू लिल्लाहि अल्लज़ी युखरिजुल खबा। ओ मुसलमानो, झंडन ऐं अलमनि जे साम्हूं बाहूं ॿधे निवड़त करण वारो ॿुधो, क़बरनि खे चुमियूं ॾियण वारो, क़बरनि ते किरण वारा ॿुधो, सियासी वॾेरनि लीडरनि खे झुकी करे पेरनि ते हथ रखी करण वारा ॿुधो। अल्लाहु अकबर कबीरा। मुसलमानो जैन अक़ीदे गलीज़ ऐं पलीत तरीन अक़ीदे खां त हिकिड़े नंढड़े टुक अल्लाहु अकबर टुक वाॾे ऐं हुद पखी जो जेको अक़ीदो उहो बि कई आला आहियूं तम दर्जे ते फ़ाइदा। अल्लाह यसुदु लिल्लाहि अल्लज़ी युखरिजुल खबा। ओ सोना सुलेमान, इन कौम खे छा थियो आहे? एॾी वॾी दौलत मिलण जे बावजूद, एॾी वॾी दुनिया मिलण जे बावजूद, एॾी वॾी इज़त ऐं अज़मत मिलण जे बावजूद बि ये अकेले अल्लाह खे सजदो छो नथा कनि? अल्लज़ी युखरिजुल खबा फिस समावाति वल अर्द। हा उहो अल्लाह, उहो रब करीम आहे, उहो ख़ालिक ऐं उहो राज़िक ऐं उहो मालिक आहे, जेको आसमाननि मां रिज़्क़ नाज़िल कंदड़ आहे, जेको ज़मीननि मां फलो मेवात समरात ऐं ज़राअत पैदा कंदड़ आहे। उन खे सजदो छो नथा कनि? अल्लाह जी मख़लूक़ खे सजदो छो था कनि? अल्लाहु अकबर कबीरा व यअलमु। ऐं उहो अल्लाह ॼाणे थो, छा थो ॼाणे? जेको अमीं लिकायो था, जेको अमीं ज़ाहिर करियो था, उन खे अल्लाह रब्बुल आलमीन ॼाणींदो आहे। उन खे ये सजदो, उन खे निवड़त, उन जी इबादत छो नथा कनि? ओ मुसलमान, हुद पक्की बि ॿुधाए थो, जेको अल्लाह जे सजदे खां बाग़ी आहे उहो अल्लाह रब्बुल आलमीन जी राह ते न आहे, उहो रब खे मञण वारो न आहे, उहो रब्बुल आलमीन जो बेक़दर आहे। अॻिते सुणे हुद छा फरमायो? अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। अॼु माण्हू चवंदा त नबी वॾी अज़मत वारा, इन में कोई शक कोन्हे। अली वॾी अज़मत वारो, इन में कोई शक कोन्हे। अहले बैत वॾी अज़मत वारा, कोई शक कोन्हे। औलिया किराम वॾी अज़मत वारा, कोई शक कोन्हे। इन्हनि ॻाल्हियुनि में शक करण वारो बेईमान ऐं मुनकिर आहे। पर यादि रखी छॾियो, हिकु हुद पखी ॿुधाए पियो, नबी जे साम्हूं बीठो आहे, हुजे हा न नबी जो रोब। हालांकि नबी चयो आहे त जेकॾहिं दलील न ॾिनई त क़त्ल कंदो माए, कुही छॾींदो माए। एॾी वॾी धमकी। पखी डिॼे हा, पखी केॾां भॼे हा? सुलेमान जी बादशाहत खां, ताक़त ऐं हुकूमत खां केॾां भॼी सघियो थे? पर न, तौहीद हुई। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हिकिड़ो नंढड़ो पखी। ईअं कोन चयईं त हू काफ़िर आहे, हिकिड़ी औरत आहे, उन खे सजदो कनि पिया, नबी खे छो नथा कनि? अल्लाह अकबर। ही नबी वॾी अज़ीम शइ आहे। पखी चए थो न, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। अल्लाह ई माबूद आहे, अल्लाह इबादत जे निवड़ जे सजदे रुकू जे लाइक़ आहे, काढण नज़रो नाज़म सदकात ख़ैरात जे लाइक़ आहे। वो हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। ऐं उहो ई वॾे अर्श अज़ीम जो अज़मत वारो रब आहे। उन खां बाग़ी छो? अल्लाह साईं खां दुआ आहे, अल्लाह से मूंखे अव्हां खे सम्झण पढ़ण ऐं पंहिंजी इस्लाह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशाअल्लाहुल अज़ीज़ बाक़ी रही हयाती त अॻिते जुमे ते बयानु कंदासूं। आमीन व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।